अस्सलामुअलैकुम टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अज असां क्लास चौथों जो सबक अठों पढ़ंदासूं। नज़म आहे वतन जी हूब। वतन जी हूब जे दिल में न थी ईमान कहिड़ो थियो। अमल न आहे जे इंसान में त पोइ इंसान कहिड़ो थियो। अञा ताईं ग़रीबनि सां न धारे को जे हमदर्दी। ग़रीबनि लाइ संदन दिल में भला अरमान कहिड़ो थियो। न थी तालीम जी गिणती न थी बेरोज़गारी घटि। तरक्की जो असां में पोइ वरी इम्कान कहिड़ो थियो। अजब आहे अञा गफ़लत जे आहियूं निंड में अॼु बि असां मां पोइ सुधारे जो तॾहिं ख़वाहा कहिड़ो थियो। कॾूं अहिड़ा हुनर जो निकिरे पाकिस्तान जो नालो ईअं जे कीअं न कयोसीं मुल्क ते एहसान कहिड़ो थियो। वधायूं जे न पैदाइश असीं हाणे ज़मीननि जी ज़रात लाइ असां वटि पोइ नओं सामान कहिड़ो थियो। बारो इहा नज़म लिखी आहे नवाज़ अली नियाज़। वीडियोज़ के सब्सक्राइब कंदा चैनल के सब्सक्राइब कंदा जी तव्हांखे ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।